नाज़रीन, राजी देरे में कम जे फसल के मोज़ी मर्ज़ लगी वियो आहे, जंहिं सबब सोकेड़े जो शिकार थी मुसलसल तबाह थी रहियो आहे, जंहिं सबब आबादगार सख्त परेशान आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था इदरीस अब्बासी जी इन रिपोर्ट में। सिंधु माथिरी सदन खां ज़राअत जे शोबे में करंगे जी हैसियत रखे थी, पर बदकिस्मती इहा आहे जो ना समझ हुकुमराननि ज़राअत जहिड़े शोबे खे तरक़ी वठाइण बदिरां तबाह करे छॾियो आहे। उन जो मुख्य कारण हुकूमत जी नाअहली, काहिली ऐं उहे पॉलिसियूं जेके हारी दुश्मन ऐं आबादगार दुश्मन पॉलिसियूं आहिनि। हिक तरफ़ सिंध में पाणी जी खोट जो मसइलो आहे त ॿिए तरफ़ ॿिज ऐं भाण महांगा आहिनि। ॿिज, भाण ऐं ज़रई दवाऊं बि नकुली विकामनि थियूं। उन जो ज़िम्मेवार केरु आहे? ज़राअत खाते जा ऑफिसर मुफ़्त में पघारूं खणनि था, उन्हनि तरफ़ां आबादगारनि खे फसलनि बाबति का बि आगाही नथी ॾिनी वञे। हिन वक़्तु राज़ी देरो ऐं भर पासे जे देन में हज़ारे एकड़ कमंद जो फसल सोकाड़े जे बीमारीअ सबबि तबाह थियण लॻो आहे। कमंद जा पन सुकण सबबि फसल जी वाध वीज नथी थी सघे। मिलंदड़ ज़हरीली दवाऊं, भाण मार्केटनि में नकुली अची चुको आहे, जंहिं सबबि हारनि जो वॾो नुक़सान थिए थो। अचो त हितां जे आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जीअं त फसल बीमारीअ में वठिजी विया आहिनि, मुख़्तलिफ़ दवाऊं इस्तेमालु कयूं, को बि रिज़ल्ट न आहे। गंबट, खेरपुर, पीरगुट दवाऊं नकुली टोटल हली रहियूं आहिनि, को बि फ़ाइदो कोन्हे। न इंतिज़ामिया कोई एक्शन खयूं आहे। असां हारी तंग थी चुका आहियूं। असां वञूं त वञूं काॾे, को बि रिज़ल्ट न मिलियो आहे अॼु ॾींहं ताईं। कमंद सड़ी विया, सॼो सुकी मथूं, ऐं इन लाइ को बि माना हल न आहे। हरजी थिया आहियूं, ख़र्च वराए वराए करे करे जेको आहे हरजी थिया आहियूं। ज़राअत खातो को ज़ाहिर ई कोन्हे, असांजे पोखूं तबाह थी रहियूं। हिक तरफ़ मौसम ऐं ज़मीनी तब्दीलियूं अची चुकियूं आहिनि ऐं किन इलाइक़नि में कुझु फसल नथा पोखजनि, पर हिन जदीद दौर में बि हिते पुराणे ज़माने वांगुरु तवक्कल ते पोखाई थिए थी। हुकूमत खे घुर्जे त ज़राअत जे तरक़ीअ लाइ अहिड़ियूं पॉलिसियूं जोड़े, ज़रई ऑफिसरनि खे फील्ड में छॾियो वञे ऐं हारियुनि ज़मींदारनि खे जदीद ॼाण ॾेई फसलनि खे तबाहीअ खां बचायो वञे ऐं मार्केट में मौजूदु नकुली ॿिज, भाण ऐं नकुली ज़रई दवाउनि जे विकिरे खे रोकियो वञे। कैमरामैन सिराज अमन सां गॾु इदरीस अब्बासी, मेहरान टीवी, राज़ी देरो।